नाज़रीन, वज़ीर-ए-आज़म एहसास कश प्रोग्राम खां पोइ बेरोज़गार नौजवाननि जे लाइ बि स्कीम जो ऐलान कयो आहे, जंहिंमें बेरोज़गार नौजवाननि खे 12,000 रुपया ॾिना वेंदा। मां हिते स्क्रीन ज़रिए तव्हांखे आसानी सां सम्झाए सघां थो त उहो कहिड़े तरीक़े सां ॾिना वेंदा ऐं हुनजो अप्लाई करण जो कहिड़ो तरीक़ो आहे। तव्हां हीअ वीडियो ॾिसी करे आराम सां अप्लाई करे सघो था पिया। इहो तव्हां पंहिंजे टच मोबाइल तां करे सघो था या इंटरनेट ते कंप्यूटर तां बि करे सघो था पिया। त हुन लाइ हीअ वेबसाइट आहे, हीअ हुनजी आहे, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ehsaslabor.nadra.gov.pk/ehsas इहो लिखी तव्हां जीअं क्लिक कंदव त इहो हिन जी वेबसाइट हीअ खुली वेंदी ऐं उनखां पोइ वरी बिल्कुलु आसान तरीक़ो आहे। हीअ तव्हां ॾिसंदा वञो, तव्हांजे साम्हूं जी स्क्रीन खुली आई आहे। हिन में शुरू में आहे पंहिंजो स्वास्थ्य कार्ड नंबर ॾियणो आहे ऐं हीअ तव्हांखे मां जीअं हिकिड़ो सादो नंबर ॾेई ॾेखारियां थो। एतिरो कुझु ॾुखियो कोन्हे को, पंहिंजो मोबाइल नंबर ॾींदव ऐं मोबाइल नंबर ॾियण खां पोइ मोबाइल ऑपरेटर जेको बि तव्हां नेटवर्क आहे वरी कन्वर्ट थियल आहे, पर जेको नेटवर्क मौजूदु आहे तव्हां उहो ॾींदो हुन में। ऐं हुन खां पोइ हीअ कोड घुरे थो पियो। हीअ कोड आहे, हीअ तव्हांजी स्क्रीन ते शो थींदो, उहो साॻी कोड लिखणो आहे ऐं तव्हां गौर सां ॾिसंदा वञो। हुन खां पोइ हीअ प्रोसेस थींदो। प्रोसेस थियण खां पोइ हिन में हीअ सॼो कुल लिखिजी थो अचे त जीअं तव्हां जेका ज़ाती मालूमात आहे उहा तव्हां दोस्ता ॾियो पिया ऐं उहा ग़लति न हुजणु खपे। हुन खां पोइ हिकिड़ो दफ़ो हीअ तव्हां जेकी मालूमात ॾिनी उहा शो थी थिए ऐं नालो बि खुली वेंदो उहो। हुन खां पोइ वरी इहो हिते लिखणो आहे, हीअ थोरो ॾुखियो आहे, गौर सां ॾिसंदा। हिन में लिखणो आहे त तव्हां कहिड़ो कमु कंदा हुयो। हिते उहो कमुकार मतिलबु त महीने जी बुनियाद ते कंदा आहियो, ॾियारी जी बुनियाद ते कंदा आहियो, उहो जेको बि आहे तव्हां उहो हिते सिलेक्ट कंदव। ऐं हुन खां पोइ कमु कहिड़ो कंदा हुयो, पंहिंजो पेशो तव्हांजो कहिड़ो हो। हुन में हिन में सॼा पेशा ॾिनल आहिनि, इलेक्ट्रीशियन आहे, उस्ताद आहे, बावर्ची आहे, खाकरूब आहे, मतिलबु दर्ज़ी आहे, दस्तकार आहे, दुकानदार, सिपाही वग़ैरह कुली पर हुन में सॼा कम ॾिनल आहिनि। इवन मज़दूर बि ही आहे, मज़दूर आहे, मिस्त्री आहे। सो हिन मां जेको कमु तव्हां कंदा हूंदो त उहो तव्हांखे पंहिंजो कमु सिलेक्ट करिणो आहे। ऐं हुन खां पोइ वरी ॿियो खानो आहे, हुन में लिखियलु आहे तव्हांजे जेको आहे रोज़गारु कॾहिं ख़तमु थियो या मुलाज़िमत हुई त कॾहिं ख़तमु थिए। पर हुन खां अॻु में हीअ मथां आहे त तव्हांजी आमदनी घणी हुई। तव्हांजी जेका आमदनी हुई उहा पंहिंजे अंदाज़े जे हिसाब सां लिखंदव त 10,000 खां घटि हुई या 10 खां 15,000 आहे या 15 खां 20 जे विच में आहे, उहा तव्हांजी जेतिरी बि आहे त उहा सिलेक्ट कंदव। हुन खां पोइ मुलाज़िमत ख़तमु कॾहिं थी, माना तव्हांजो कमुकारु कॾहिं डिस्टर्ब थियो। हिन में हीअ तव्हां थींदो कैलेंडर मां सिलेक्ट। हिते तव्हां इहो सिलेक्ट कंदो कैलेंडर, हीअ अची वियो हिन में। हिन कैलेंडर में साल कहिड़ो आहे, साल त ई ज़ाहिर आहे काल्पनिक, मतिलबु जिते किथे कोरोना जे करे थिए 20 में ख़तमु थियो आहे त हिनखे तव्हां 20 में सिलेक्ट कंदव। हाणे हीअ महीना आहिनि त तव्हांजो कॾहिं कमु ख़तमु थियो आहे। घणो करे असां वटि सिंध में अप्रैल में कमु बंदि थी वियो त तव्हां अप्रैल या मार्च जी जेका तारीख़ आहे, मिसाल तौरु मां मार्च रखां थो त उहा तारीख़ खणंदव, 5 ते 10 ते 20 ते हीअ सिलेक्ट कंदव। हुन खां पोइ अची वेंदी त तव्हां कंहिंजे लाइ कमु कंदा हुयो। को इदारो हुयो, का फैक्ट्री हुई, को माण्हू हुयो जंहिं वटि तव्हां मुलाज़िम हुयो, या तव्हांजे ॾियारी जे हिसाब सां हो, को ठेकेदार हो, केरु हो, कंहिं वटि तव्हां कमु कंदा हुयो। त हीअ हुनजे लाइ लिखियलु आहे कि आप किसके लिए काम करते थे या पंहिंजो ई तव्हांजो रोज़गार हो, ख़ुदि बरसर रोज़गार आहे। हिते उहो सिलेक्ट कंदव। तव्हांजो पंहिंजो ज़ाती कारोबार हुयो, पंहिंजो ज़ाती मज़दूरी, ॾियारीदार हुयो त पाण हिते लिखंदव, या जेको अञा ॿियो कोई आहे त तव्हां दीगर में सिलेक्ट करे सघो था पिया। हीअ तव्हांजो पंहिंजो रोज़गार हुयो, मिसाल तौरु ॾियारी वारो मज़दूर आहे। अच्छा, हिते ॿियो सेक्शन आहे त आपके मालिक या ठेकेदार, या हीअ ॿुधाए थो पिए कि तव्हां ॿिए कंहिं वटि मुलाज़िम हुयो, कंहिं सेठ वटि, कंहिं कंपनी में, कंहिं इदारे में, त हीअ हुनजो लिखियलु आहे। त तव्हां हिते हीअ अंग्रेज़ी में हिते लिखणो आहे। पर जेके तव्हां कंहिं वटि बि न हुयो मुलाज़िम वग़ैरह त तव्हां हिते 00 या 000 कुझु बि लिखी सघो था। ठीकु। अच्छा, जेके तव्हां कंहिं वटि मुलाज़िम हुयो त हुन मुलाज़िम जो इदारे जे सरबराह जो नालो लिखंदव या कंपनी जो नालो लिखंदव ऐं उनजो नंबर, उन मालिक जो, ठेकेदार जो, कंहिंजो बि उहो तव्हां नंबर लिखंदव। पर जेके तव्हां नंबर न आहे पंहिंजो, तव्हां ॾियारीदार आहियो त तव्हां 00 हणी छॾींदव
ऐं हीअ मोबाइल ऑपरेटर में कोई बि तव्हां सिलेक्ट करे सघो था पिया। हीअ ज़रूरी आहे ऑप्शन आहे, छो त रेड जी निशान ॾिनल आहे त हीअ ऑप्शन ज़रूरी आहे, पर तव्हां कोई बि न केॾी अॻिते वधाए सघो था पिया। उनखां पोइ ईंदो तव्हां कहिड़े ज़िले जा रहंदड़ आहियो, पंहिंजो ज़िलो मुंतख़िब कयो। हे जीअं मिसाल तौरु आहे हिन में ॾियूं था सखर, ईअं ई समूरे मुल्क जा समूरा शहर ॾिनल आहिनि। तव्हां पंहिंजो शहर सिलेक्ट कंदव ऐं उनखां पोइ हीअ ईंदो हिते तालुको, हीअ आख़िर में हिते ईंदो तालुको। हाणे हीअ अपडेट थिए पियो, हिन में तालुका लिखिजी कोन आया आहिनि, पर हिते तालुका लिखिजी ईंदा। सखर जो आहे त न्यू सर्कल लिखिबो, पनवाकिल, सखर, सालेपट, रोड़ी, 4-5 तालुका आहिनि, उहे लिखिजी ईंदा। ईअं तव्हां जेको पंहिंजो ज़िलो सिलेक्ट कंदव त उन में ई तव्हां खां उहो पंहिंजो घुरंदो। मिसाल तौरु हीअ शिकारपुर तव्हां सिलेक्ट कयो त शिकारपुर में हीअ तालुका अची विया आहिनि। तालुके कहिड़े में रहंदा आहियो, लखी में, गढ़ी यासीन में, शिकारपुर में या खानपुर में। त मिसाल तौरु असां शिकारपुर तालुको ई कयूं था। पोइ उनखां पोइ हीअ क्लिक करिणो आहे हिते, त हीअ तस्दीक करिणो आहे त हिन जो मक़सदु इहो थियो त तव्हांजो तालुको कहिड़े ख़ानदान सां आहे, जंहिंजो रोज़गारु मुतासिर थियो आहे हिन कोरोना वायरस जे करे, तंहिं करे तव्हां इमदाद जा हक़दार आहियो। हीअ क्लिक करण खां पोइ ई इनखे सेंड करिणो आहे, जमा कराए। हीअ कंप्लीट थियो तव्हांजो। हीअ तव्हांजो सॼो कंप्लीट लिखिजी आयो। तव्हां कमुकारु कहिड़ो कंदा आहियो, तव्हां जेका बि डेटा ॾिनी सॼो कंप्लीट हुन में लिखिजी आयो आहे। ऐं हीअ सॼो बसि कंप्लीट हिते ई पेज जमा करण खां पोइ कंप्लीट प्रोसेस थींदो। हीअ ईअं सम्झो त तव्हांजी दरख़्वास्त हली वई। ठीकु, कंप्लीट करिणो आहे। इन खां पोइ इहो थींदो त जीअं अॻ में जेकी सिलसिलो हलियो एहसास कैश जो, त हीअ बि बिल्कुलु सेम तरीक़े सां तव्हांजी ईअं दरख़्वास्त हली वेंदी। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त जेके दोस्त हिन में अप्लाई न कंदा त उन्हनि खे पैसा न मिलंदा। ऐं हीअ ख़ासि तौर ते उन्हनि जे लाइ आहे जिन खे एहसास कैश जा 12,000 रुपया न मिलिया हुया। हीअ उन लाइ आहे। ऐं पोइ जेकॾहिं उहे कैश न मिलिया त पोइ हिन में बेरोज़गारी जो आराम सां मिली वेंदो। हीअ सभिनी दोस्तनि खे पाण बि इहो ॿुधायो, ऐं जिन दोस्तनि ताईं मैसेज नथो पहुचे पंहिंजे पाड़े वारनि जा बि फॉर्म भरे सघो था पिया हिन वेबसाइट ते। पंहिंजे कंप्यूटर ज़रिए या पंहिंजी नेट वारी मोबाइल ज़रिए तव्हां ॿियनि जा फॉर्म भरे सघो था पिया। तव्हांखे कोशिशि कयो त सभिनी बेरोज़गारनि जा पाड़ेसिरनि जा हिन में फॉर्म भरे वठो।